दोस्तों साथियों जीएस गुज़िरियल अरबा ते असां गुफ्तगू कई हुई से सिंध जा मसला सिंध जा इशूज़ उन्हनि ते जेका जदोजहद थिए थी उनखे कंहिं सियासी प्रोग्राम सां मुस्तक़िल सियासी प्रोग्राम सां ॻंढिजे उनखे अॼु असां अॻिते वधायूं हा। पर इन विच में बजट आई आहे उन ते अॼु थोरी गुफ्तगू कंदासीं। हूअं त बजट ते इक़्तिसाद जा माहिर लिखी ऐं ॻाल्हाए रहिया आहिनि, तर्जा करे रहिया आहिनि। असां उनजो हिकिड़ो सरसरी बिल्कुलु जाइज़ो आम माण्हुनि जे लाइ ऐं बहसत हिकिड़े आम माण्हुनि जे मां माहिर कोन आहियां इक़्तिसाद जो को सियासी कारकुन आहियां त हिकिड़े आम माण्हू वारा उनजो हिकिड़ो जाइज़ो वठूं था, हवालो ॾियूं था। त दोस्तो हिते ॿ वॾा फ़र्क़ आहिनि या तज़ाद आहिनि, हिकिड़ो अमीर ऐं ग़रीब जो, ॿियो हाकिम ऐं महकूम जो। जिन ॿिन्ही तज़ादनि जो शिकार सिंध आहे ऐं हीअ बजट उन्हनि ॿिन्ही लिहाज़नि सां सिंध दुश्मन आहे। अमीरनि जे फ़ाइदे जी आहे ऐं हुक्मराननि जे फ़ाइदे जी आहे। हिन में ग़रीब माण्हुनि जे इस्तेमाल जूं जेके शयूं आहिनि, गैस आहे, बिजली आहे, खाधे पीते जी शयूं आहिनि, इन्हनि में ते हिकिड़ी सरकार सब्सिडी चवंदा आहिनि ॾींदी आहे, यानी हिकिड़ी इमदाद ॾींदी आहे जंहिंजे करे इन्हनि शयुनि जूं क़ीमतूं कुझु घटि हूंदियूं आहिनि, इहे ख़तमु कयूं वियूं आहिनि। ऐं हिते इहो चवणु ज़रूरी थींदो त इहो IMF आलमी मालियाती इदारे जे चवण ते ख़तमु कयूं वियूं आहिनि। हीअ बजट उन्हनि जे चवण ते ठही आहे। बल्कि वधीक सही ईअं थींदो त IMF जे नुमाइंदनि जेके इस्लामाबाद में वेठा हूंदा आहिनि उन्हनि ठाहे ॾिनी आहे, पाकिस्तानी वज़ीर रुगो पढ़ी आहे अचे। ऐं अफ़सोस या शर्म जी ॻाल्हि आहे त IMF जा नुमाइंदा जेके हिन मुल्क में वेठा आहिनि उहे हिननि खे शयूं लिखी ॾींदा आहिनि ऐं पोइ वरी हिननि खां पुछाणो कंदा आहिनि त तव्हां हिन ते अमल कयो या न कयो। उन महिल हिननि खे क़ौमी वकार जी का ॻणती कान थींदी आहे, जंहिं क़ौमी वकार जे नाले ते हिते ग़रीब मिसकीन माण्हुनि सां, महकूम क़ौमुनि सां इहे जबर कंदा आहिनि त इहे शयूं क़ौमी वकार जे ख़िलाफ़ु आहिनि ऐं IMF जा ग़ुलाम थी रहनि था। उन जे चवण ते उहे शयूं ख़तमु कयूं अथऊं। पर साॻिए वक़्तु वॾा वापारी जेके एक्सपोर्टर आहिनि, ॿियनि मुल्कनि में वापारु कनि था ऐं हिते वॾियूं इंडस्ट्रीज़ आहिनि, या जीअं कंस्ट्रक्शन जो वापारु आहे जेको एस्टेट जे वापार सां ॻंढियल आहे, उन्हनि खे टैक्सनि में या त छूट ॾिनी वई आहे या उन्हनि जूं टैक्स घटि कयूं वियूं आहिनि उन्हनि जूं। यानी अमीर खे फ़ाइदो, ग़रीब खे नुक़सानु। अमीर ग़रीब कमाए, अमीर खाए। ऐं सिहत ऐं तालीम जेके बुनियादी फ़र्ज़, बुनियादी हक़ आहिनि माण्हुनि जो, उन्हनि ते तमामु घटि पैसा रखिया विया आहिनि। का बि उन्हनि में वाध न कई वई आहे। जेको सैकड़ो गुज़िरियल साल हो उहो ई आहे। जॾहिं त पैसे जी क़ीमत घटी आहे, महांगाई वधी आहे, ॿिए तरफ़ दिफ़ा ते 12% तक़रीबन वाध कई वई आहे। यानी दिफ़ा ते 1300 अरब त सिहत ते सिर्फ़ु 25 अरब। हाणे उनजो नतीजो इहो थिए थो त ग़रीब माण्हुनि जे लाइ पंहिंजो चुल्हो हलाइणु मुश्किल थी पवंदो ऐं पोइ हू मानी त हुनखे खाइणी आहे, पेट पालणो आहे, ॿियनि ज़रियनि खां पैसा बचाईंदो। मिसाल तौरु हू पंहिंजे ॿार खे स्कूल खां ॿाहिरि कढी मज़ूरीअ सां लॻाईंदो या ॿकरियूं चाराईंदो या तगारी खणाईंदो 10 सालनि जे ॿार खे, या वरी हुनखे मदरसे में मोकिलींदो। ऐं पोइ मदरसे मां जेके ॿार निकिरनि था उहे मज़हबी इंतिहा पसंदी निकिरनि था ऐं उहा मज़हबी इंतिहा पसंदी दहशतगर्दीअ खे मुंहुं ॾिए थी, जंहिंजा नतीजा गुज़िरियल 30-40 सालनि खां हीउ मुल्क भोॻे थो पियो। ऐं पोइ वरी हुक्मरान रड़ियूं कनि था त या उहो हिकिड़ो कमु इहो कंदो ग़रीब माण्हू, ॿियो कमु इहो कंदो त उहो वीचारो मानियूं घणे खाईंदो। 3 मानियूं खाए पियो त 2 खाईंदो, वेले ते 2 पियो खाए त हिकिड़ी खाईंदो। ऐं ॿियो इलाज जे लाइ हू अस्पताल में वञी न सघंदो, उनजे करे हू भोपनि ऐं पीरनि वटि तावीज़नि जे लाइ वेंदो ऐं उन सां जेके समाज ते नाकारी तबाकुन असर थींदा उहे बि असां सम्झी सघूं था। ऐं हिननि हिकिड़ो ऐलान कयो आहे त ग़रीब माण्हुनि खे खाद खुराक यकीनी बनाइणु हुकूमत ज़िम्मेवारी खई आहे ऐं उन लाइ रक़म रखी अथऊं
सिर्फ़ु 10 अरब रुपया। मुल्क जी आदमशुमारी आहे 20 करोड़ माण्हू, यानी फी माण्हू सालियानो 50 रुपया हिन सरकार रखिया आहिनि इन जे लाइ त माण्हुनि खे खुराक यकीनी तौर सभिनी माण्हुनि खे मिले। कीअं ग़रीब माण्हुनि जे गुरबत जी मज़ाक उॾाई थी वञे पई, यानी दिफ़ा ते बंदूकुनि बमनि ते 1300 अरब रुपया ऐं माण्हुनि जे खुराक ते सरकार जेको पंहिंजे तरफ़ां ॾिए थी उहे सिर्फ़ु 10 अरब रुपया। साॻी तरह सां सिंध खे बहसत वहदत, क़ौमी वहदत या सूबो चइजे, उन तहत सिंध खे पैसा मिलनि था, छाकाणि त जेके आमदनी जा वॾा ज़रिया आहिनि, तेल, गैस, जनरल सेल टैक्स, बंदर, उहे सभु मर्कज़ पाण वटि रखिया आहिनि। त पोइ मालियाती कमीशन जेको आहे NFC अवार्ड, उनजे ज़रिए हिसो मिले थो। उहो गुज़िरियल साल जेको तइ थियो उहो सूबनि खे 250 अरब रुपया घटि मिलियो, जेका आइन जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। ऐं आइन जी ख़िलाफ़ वर्ज़ी जे बुनियाद ते हिते माण्हुनि खे जेलनि में विधो थो वञे, कूड़ा हया विया आहिनि, खंबे गुम कयो थो वञे त आइन जे ख़िलाफ़ था ॻाल्हायो, ऐं रियासत पाण उन जी ख़िलाफ़ वर्ज़ी करे थी पई। ऐं हाणे जेको मालियाती अवार्ड सदर साहिबु जोड़ियो आहे, उन में उन जी जोड़ जेका ई ग़ैर क़ानूनी आहे, उन ते माहिर बि ॻाल्हाए चुका आहिनि। उन में अहिड़ा मसइला जहिड़ो की ॿाहिरनि मुल्कनि खे खां खयल जेको कर्ज़ु आहे, उन कर्ज़ जी वापसी, या फाटा ऐं गिलगित बल्तिस्तान आज़ादु कश्मीर ते हलाइण जो जेको ख़र्चु आहे, उन में बि सूबा ॾियनि। भई सिंपल ॻाल्हि आहे, इन्हनि मामलनि खे हलाए मर्कज़ थो, फाटा खे कीअं हलाइजे, गिलगित बल्तिस्तान खे मसइलन सिंध जो को हुन में हिसो आहे छा? जंहिं वटि इख़्तियार हूंदो आहे उहो ई ज़िम्मेवारु हूंदो आहे। ऐं इहे मामला काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट जा आहिनि, उन में खणी वञण जा आहिनि। यानी इहा आइनी भञकड़ी बि ज़ाहिर थी करे त हुकूमती नाअहली बि ज़ाहिर थी करे, ऐं नाअहली मुल्क जो आला तरीन अमलदार यानी सदर थो करे। त इन मां इहा बि ॻाल्हि ज़ाहिर थी थिए त जेको सालनि खां हिते ॿुधंदा ईंदा आहियूं, सूबा जॾहिं बि पंहिंजे हक़नि जी, इख़्तियारनि जी या वसीलनि जी ॻाल्हि कंदा आहिनि त इहो चयो वेंदो आहे त मर्कज़ इन करे पाण वटि वधीक इख़्तियार रखिया आहिनि त सूबनि में अहलियत कान्हे का। हिन मां ज़ाहिर थो थिए त हिन हुकूमत वटि अहलियत केतिरी आहे, नाअहली आहे। साॻी हुन जी नाअहली कोरोना जे हवाले सां जेके ठाहियल पॉलिसियूं या ख़ुदि बजट में जेके मामला रखिया अथऊं, उन मां बि ज़ाहिर थी थिए। हिननि जेका पॉलिसी कई त ग़रीब माण्हुनि जे रोज़गार जे लाइ लॉकडाउन ख़तमु था कयूं, लॉकडाउन सां बीमारी वधी आहे, बीमारी वधण सां माण्हुनि जो रोज़गार बि ख़तमु थियो आहे। यानी रोज़गार बि ख़तमु माण्हुनि जो त सिहत बि ख़तमु माण्हुनि जी। इन खां वधीक नाअहली ॿी थींदी आहे? त हिननि ताज़नि मामलनि मां इहो ज़ाहिर थो थिए त हीअ रियासत नाअहल बि आहे, मुल्क जे आइन जी बि ख़िलाफ़ वर्ज़ी करे थी, ऐं माण्हुनि जी ख़ासि करे सिंध जे मफ़ादनि जे ख़िलाफ़ बि कमु करे थी। उन करे सिंधी माण्हुनि खे इहा अपील आहे, जीअं चवणी आहे त अपनी घुर्त नशा थी वई त सिंधी माण्हू पंहिंजे मफ़ादनि, पंहिंजे वसीलनि ते इख़्तियार हासिलु करण जे लाइ असांखे गॾिजी जिदोजहद करणु खपे त असांजे वसीलनि ते असांजो इख़्तियार हुजे, असां पंहिंजे क़िस्मत जा फ़ैसिला सिंध जे हवाले सां सिंध में करे सघूं। इन जे लाइ तव्हांखे गुज़ारिश आहे त जेको अॻे दफ़े असां कयो होसीं, वरी आईंदह ॻाल्हाईंदासीं त इहा बि ॻाल्हि ॿुधाए थी त वक़्ती मसइलनि खे असां जॾहिं हिकिड़े मुस्तक़िल सियासी प्रोग्राम सां गॾु ईंदासीं त बहितरु थींदो। ईंदड़ अरबा ते वरी असां इन इशूज़ ऐं सियासी प्रोग्राम जे हवाले सां वधीक गुफ़्तगू कंदासीं। तव्हांजी महिरबानी।